सखर जी मक़ामी अदालत में पीपी अॻवान एजाज़ ज़खरानी पारां आमदनी खां वधीक असासा रखण जे रेफरेंस केस जी ॿुधणी कई वई। हिन मौक़े ते एजाज़ ज़खरानी ॿिया अदालत में पेश थिया। शाहिदनि जे बयाननि बैदि अदालत केस जी ॿुधणी 2 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। ॿुधणी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे एजाज़ ज़खरानी जो चवणो त हलीम आदिल शेख खे अॻु बि गिरफ़्तार करणु खपंदो हो। पीपल्स पार्टी जी महिरबानी सां घणो देरि गिरफ़्तार थियो आहे। उन चयो त हलीम आदिल शेख लैंड ग्रेबर आहे, उन ते केस दाख़िल थियल आहे। हलीम आदिल शेख जहिड़ी ज़बान को बि सियासतदान इस्तेमालु न कंदो। हुन चयो त हलीम आदिल शेख खे अपोजिशन लीडर बणाइण मां पीटीआई जे ज़हनियत जी ख़बर पइजी वई आहे। उसको तो बहुत पहले गिरफ्तार करना चाहिए था। ये तो पीपल्स पार्टी की मेहरबानी है कि उसको नहीं किया। वो जिस तरीके से लैंड ग्रैबिंग इंक्रोचमेंट में जिस तरीके से इन्वॉल्व है, वो तो केसेस उसमें बहुत पहले थे। एंटी करप्शन में भी उसके खिलाफ केसेस चल रहे थे। और जिस तरह की वो ज़बान यूज़ करता है, ये सियासी लोग इस तरह की ज़बान नहीं यूज़ करते हैं जो ये करता है। हुन चयो त आवाम पीपल्स पार्टी खे पसंदि करे थो। असां ते कूड़ा करप्शन जा केस दाख़िल कया विया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk